जी मुल्क के ॿियनि शहरनि जीअं सांगड़ में बि करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। हर तरफ़ आज़ादार या हसन या हुसैन जी सदाउनि सां सीना कुबी करे ज़ंजीरनि सां मातम पिणु करे रहिया आहिनि। जॾहिं हिन वक़्तु मातमी जुलूस मरकज़ी अल हैदरी मां बारगाह मां बरामद थियो आहे, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदे अल हुसैनी मां बारगाह पहुचंदो, जिते नमाज़ ज़ोहरी अदा कई वेंदी। जे बैदि ॿीहर जेको आहे मातमी जुलूस ट्रैफिक चौक खां थींदे एम ए जना रोड ते पहुचंदो, जिते हज़ारनि जी तइदाद में जेके आज़ादार या हसन या हुसैन जी सदाउनि सां सीना कुबी करे ज़ंजीरनि सां मातम पिणु कंदा। जॾहिं हिन हवाले सां असां सां गॾु SHO सांगड़ गुलज़ार अहमद मरी साहब मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि सिक्योरिटी जा जेके आहिनि कहिड़ा हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 10 मुहर्रम हराम जो जेको जुलूस निकितो आहे, इन जी सिक्योरिटी जे लाइ असां हिकु DSP, 4 इंस्पेक्टर, 8 सब इंस्पेक्टर ऐं मिलाए जो लाइ तक़रीबन लेडी पुलिस समेत 200 एहलकार इन जी सिक्योरिटी लाइ मामूर कया आहिनि। ऐं जेके गलियूं आहिनि, घिटियूं आहिनि जुलूस जे रस्ते जूं, उहे असां ब्लॉक कयूं आहिनि, बंदि कयूं आहिनि। उते असां स्नैप चेकिंग जो पंहिंजो सिस्टम बि रखियो आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते। ऐं जेके जुलूस में माण्हू अचनि वञनि पिया, उन्हनि खे असां प्रॉपर तरीक़े सां चेक करे उन खां पोइ जुलूस में शामिलु कयो पियो वञे। जी नाज़रीन, तव्हां SHO सांगड़ गुलज़ार अहमद मरी जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त SSP सांगड़ पारां जेको आहे 10 मुहर्रम हराम जे हवाले सां सिक्योरिटी जा हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। जेको आहिनि मजलिस जे मातमी जुलूसनि जेको ख़ारिजी दाख़िली रस्तनि ते जेको कांटेदार तारूं विछाए करे उते पुलिस एहलकार रेंजर जा जवान मुक़ररु कया विया आहिनि, जेके हिन वक़्तु पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जॾहिं हिन वक़्तु जेको आहे मातमी जुलूस जेको आहे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। जी